नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मिठी मां ख़बर ॾींदा नंगर पार्कर में मौसम खुशगवार, मुकामी माण्हू खुशगवार मौसम से बेकी प्याने हवाले से अधिक तफ़सील ॿुधाए रहे मिठी मां अवामी न्यूज़ रिपोर्ट सदाम बजीर पंहिंजी इन रिपोर्ट में। नंगर पार्कर में बरसात सबब मकामी माण्हू खुशगवार मौसम मां लुत्फ़ अंदाज़ थी रहा आहिनि। तफ़सील मूजिब थरपारकर ज़िले जे तालुके नंगर पार्कर में वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की हल्की बरसात थी रही है। मौसम जुड़ाली थी वही है। हल्की हल्की ऐं थधी थधी हवा हली रही है। मकामी माण्हू खुशगवार मौसम मां लुत्फ़ अंदाज़ थी रहा आहिनि। मकामी माण्हुनि जो चवणु आहे त काफ़ी वक़्त खां पोइ अहिड़े क़िस्म जी मौसम ॾिसण में आयो आहे। असीं मौसम मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियूं, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया थरपारकर पूर्ण अलर्ट आहे। नंगर पार्कर में कैंप ऑफिस क़ाइमु करे छॾिया आहे। डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो, मकामी MPA कासिम सिराज सुमरो, राणा हमीर सिंह कल रात खां नंगर पार्कर में मौजूद आहिनि। त ॿिए पासे थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते मिठी समेत ॿियनि ते वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ हवा शुरू थी वई आहे, जंहिं सबबि रहवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।